नसीराबाद में टाउन मुलाज़िमन पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। संदन चवणु आहे त जेसिताईं खेनि पघारूं न मिलंदियूं एहतजाज जारी रखियो वेंदो। इन्ही हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे अल्लाह बख़्श कुरैशी। बिल्कुल इन वक्त असीं मौजूद आहियूं शाह लतीफ़ एम्प्लॉइज़ यूनियन टाउन कमेटी नसीराबाद जा ही वर्कर आहिनि जिन जूं बिला जवाज़ पघारूं बंदि कयूं आहिनि, ड्यूटी कंदड़ आहिनि ऐं पघारूं न मिलण करे हिननि जे घरनि में फाका कशी वारी सूरत हाल आहे। अचो खाइनि मालूम करियूं त अॼु हिननि जेको एहतजाज कयो आहे उन जो मक़सदु छा आहे ऐं हिननि जा मुतालबा कहिड़ा आहिनि। अॼु असां हिते गॾु थिया आहियूं जेके असांजे टाउन कमेटी नसीराबाद में हिन वक़्तु ताईं कुझु अहिड़ा ग़रीब दोस्त आहिनि जंहिंजी मालिकी नथी थिए तो उनजी पघार बंदि कई वई आहे। ड्यूटी बि कनि था, पघार बि नथा ॾिनी वञे ऐं जेके ड्यूटी कनि कोन था उन जूं पघारूं थियूं वञनि। महिरबानी करे उन्हनि सभिनी खे पघारूं ॾिनियूं वञनि। उहे ड्यूटी कंदा वञनि, ईअं न आहे त ड्यूटी नथा कनि, उहे बिल्कुलु ड्यूटी कंदा वञनि ऐं जेको ड्यूटी न कंदो असां उन को बि ज़िम्मेवार न आहियूं। हिकिड़ी नंढी असांजी हिकिड़ी गुज़ारिश आहे त नसीराबाद लोकल गवर्नमेंट में वक़्त बे वक़्तनि सां पोरेतनि जूं पघारूं बिना जवाज़ कटी थियूं वञनि। जॾहिं त कराची जे अंदरि एमकेएम जूं जेको आहे ईअं उन्हनि जी हिकिड़ी ओवर भर्ती थियल आहे, उन्हनि जी कंहिं बि पघार खे को हथु नथो लायो वञे। मां सीनियर आहियां टाउन में, मां जो 1/11/87 भर्ती थियल आहियां। मूंखे बाईपास करे प्रोमोशन कयो 13 माण्हुनि जा गैर कानूनी गैर इख़लाक़ी प्रोमोशन कया अथनि। बाक़ी मूंखे हर दफ़े बसि आसिरे में रहंदा अचनि था सयूं थियल आहे मूं वटि चेयरमैन जी साबिक़ा चेयरमैन जी। सीनियर मुलाज़िमनि खे बाईपास करे जूनियर मुलाज़िमनि खे उहे प्रोमोशन ॾिना विया आहिनि। हिननि जो मुतालबा उहे रद्द कया वञनि ऐं बिना देर पघारूं ॾिनियूं वञनि। जेसीं ताईं पघारूं न मिलंदियूं ऐं अहिड़ा जाली प्रोमोशन रद्द न कया वेंदा तेसीं ताईं हिननि जो एहतजाज जारी रहंदो। कैमरा में अल्लाह बख़्श कुरैशी, सन टीवी न्यूज़, नसीराबाद।